सेवण में इस्तेहकाम पाकिस्तान के हवाले से पाक फौज सां इज़हार यकजहती लाइ धमाल चौक खां सेवण प्रेस क्लब के सदर नज़र पहवर जनरल सेक्रेटरी अब्बास मल्हा जी अगवानी में रैली कढी वई। रैली में सेवण प्रेस क्लब के सहाफ़ी सियासी समाजी अगवान सिविल सोसाइटी अगवाननि वापारिन शिरकत कई। रैली के खिताब कंदे चयो त वतन अज़ीज़ के दिफ़ा लाइ पाकिस्तान फौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहण जो वचन कयो। रैली के शुरका पाकिस्तान जिंदाबाद ऐं पाक फौज जिंदाबाद जा फलक शिगाफ नारा हणंदा रहिया। रैली के खिताब कंदे अगवाननि जो चवण हो त पाक फौज मुल्की सरहदुनि की हिफ़ाज़त कई आहे। इहो ई सबब आहे जो पाक फौज दुनिया की नंबर 1 फौज आहे। अॼोकी रैली जो मकसद इस्तेहकाम पाकिस्तान लाइ पाक फौज सां इज़हार यकजहती लाइ आहे। असां मुल्क के दुश्मनन के सोशल मीडिया ते पाक फौज ते बकवास कंदड़ अनासरन के बुधाइण था चाहियूं त असां अमन पसंद मुल्क जा अमन पसंद शहरी आहियूं, पर जेकॾहिं के असांजी पाक वतन तरफ़ मेरी अख सां ॾिठो त असांजे अफ़वाज पाकिस्तान खां असां अवाम अॻियां हूंदासीं। रैली में शामिल माण्हुनि पाकिस्तान जिंदाबाद ऐं पाक फौज जिंदाबाद जा ज़ोरदार नारा पिणहाया। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची